हाँ अरबाब ऐं सावण राजड़ जे तरफ़ां फ़ोन ईंदा रहिया त प्रोग्राम कयूं था अछड़ो थर में अरबाब जे ॻोठ में जिते हिकिड़ो पब्लिक स्कूल हुनजो इफ़्तिताह कयो वेंदो। अछड़ो थर अदबी फोरम जा असांजा प्रोग्राम उते काफ़ी थींदा रहिया आहिनि, पर हीउ प्रोग्राम जेको असांजो थियो आहे हिकिड़ो बिल्कुलु नओं प्रोग्राम थियो आहे ऐं जेको रिवायती प्रोग्रामनि खां हटी करे प्रोग्राम थियो आहे। अॼु असां जीअं अछड़े थर में दाख़िल थियासीं, रोड छॾियोसीं, तॾहिं अछड़े थर ते कुदरती रहमत वसी वई हुई। 2 टे ॾींहं अॻु में बरसाति वसी वई हुई। अछड़े थर में कुझु इलाइक़नि में जेको गाह ऐं सावक हुई, ॼण त भिटुनि जे मथां हिकिड़ी साई चादर चढ़ियल हुजे ऐं जेको आसमान सॼो ककरनि सां ढकियल हो ऐं छांव ई छांव हुई। इहे मंज़र ॾिसी दिलि चयो त हक़ीक़त में असांजो अछड़ो थर अहिड़ो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, अहिड़ो इलाइक़ो ॿियो न आहे। ऐं हिन ख़ूबसूरत इलाइक़े जे लाइ असांजे लाइ जेकॾहिं फैसिलिटियूं हुजनि, रोड रस्ता हुजनि, सियाहनि जो अचणु वञणु थिए त असांजे इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे रोज़गार जा ज़रिया खुली पवनि। ऐं हिन फोरम तहत ऐं अॼोके प्रोग्राम तहत जेके वस वारा आहिनि उन्हनि खे त असां बार बार अपीलूं कंदा रहिया आहियूं, जेके हितां जा नुमाइंदा आहिनि, जेके हितां खां वोट वठी जेको आहे ऐवाननि ताईं पहुचंदा ऐं उनखां ॿिया इदारा जेके आहिनि एनजीओज़ जा आहिनि या ॿिया जेके आहिनि वस वारा आहिनि, डोनर वग़ैरह जेके आहिनि, उन्हनि खे बि आउं दावत ॾींदुसि, उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त जेकॾहिं असांजे हिन अछड़े थर में जे सहूलियत थी पवे, हीअ माण्हू जेके आहिनि हीअ जॾहिं बीमार थियनि था त हीअ कहिड़ियुनि मुसीबतुनि में शहरनि ताईं पहुचनि था। असां हिकिड़ी जीप जेका आहे उहा किराए ते करे जॾहिं हिते आयासीं त असांखे 2-2.5 कलाक जो पंधु लॻी वियो। अगरि जेकॾहिं का एमरजेंसी अलाह पनाह ॾे थी पवे, को माण्हू बीमार थी पवे त हीअ माण्हू कीअं उते पहुचनि था। जेकॾहिं को रोड ठही पवे त रोड सां असांखे न सिर्फ़ु असांजी सहूलियत थींदी, पर ॿाहिरियां जेके माण्हू आहिनि, जेके सियाह आहिनि, जेके कंहिं ख़ासि ॾींहंनि ते असांजी सिंध मां या पूरे पाकिस्तान मां या ॿाहिरियुनि कंट्रीज़ मां उहे जेकॾहिं हिते घुमणु अचनि ऐं असांजे हिते जे माण्हुनि जे रोज़गार जा तरीक़ा खुली पवनि। पर असांजो अॼु जेको ॻाल्हाइण जो टॉपिक आहे, मां त हीउ जेको असां अचूं पिया उन हवाले सां ॻाल्हि कई त माना हिकिड़ो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। अॼु असांजो जेको टॉपिक आहे त हिते हिकिड़े हिन पूरे एरिया में किथे बि का तइलीमी का स्कूल कोन हुयो, को मदरसो कोन हुयो। उते असांजो जेको अछड़ो थर अदबी फोरम जो सरपरस्तियाल आहे अरबाब थरी, उन जेको पहिरीं मदरसो क़ाइमु कयो ऐं हींअर पब्लिक स्कूल शहीद सूर्य बादशाह पब्लिक स्कूल जो जेको हींअर इफ़्तिताह असां कयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। हिते काफ़ी इलाइक़नि जा ॿिया ॿारड़ा बि आहिनि, कुझु अहिड़ा ॿारड़ा बि आहिनि जेके परे खां आहिनि, जेके 10-12 ॿार आहिनि, जेके अरबाब ॿुधायो अरबाब या हिन ॻोठ वारा पाण कनि था। उन्हनि जो खाधे पीते जो ऐं उन्हनि जो जेको आहे कपिड़े लटे जी धुलाई वग़ैरह, हीउ तमामु ॾुखियो कमु आहे। पाण ॻाल्हि त करे था वञूं त हुननि जो खाधे पीते जो या कपिड़नि जी धुलाई वग़ैरह ही हिन इलाइक़े में तमामु ॾुखियो